नाज़िन थरपारकर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात खां पोइ मारू माण्हुनि जे चेहरनि ते मुरकूं मोटी आयूं आहिनि। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मराठी जो रिपोर्टर गाज़ी नोहड़ियो। जी गाज़ी, छा सूरत हाल आहे थरपारकर जी? जी बिल्कुल, थरपारकर में जो सावणी जो ज़ोरदार वसकारो गुज़िरियल ॾींहं खां सिलसिलो शुरू थियो आहे बरसातनि जो। मुख़्तलिफ़ थरपारकर जे इलाइक़नि में सो ज़ोरदार बरसातूं वसण जे करे सो मारूअड़नि जे चेहरनि ते मुरकनि जा मंज़र सजाइजी विया आहिनि ऐं उहे उदास मारूअड़ा जिन जो अबर जे आसिरे ते गुज़र आहे ऐं उन्हनि सो पंहिंजनि बनियनि में हर पोखण शुरू करे छॾिया आहिनि। जोड़ा जोटिजी विया आहिनि। हर तरफ़ सो खुशहाली जा मंज़र नज़र अची रहिया आहिनि। ताकि इहो ॿुधाईंदो हलां त थरपारकर जे मारू माण्हुनि जो गुज़र उहो बरसात ते आहे, छो त चौपाई माल जो चारो बि बरसातनि मां ई उभरंदो आहे ऐं उहे गाह ॻोल्हाड़ा सो चौपाई जो माल खाई ऐं ख़ुशि थींदो आहे। सो तंहिंजे करे सो ताज़ो थियल बरसातनि खां पोइ थर जा मारूअड़ा आहिनि उन्हनि जे चेहरनि ते सो मुरकूं सजाइजी आयूं आहिनि ऐं उन्हनि जे बनियनि में सो जोड़ा जोटिजी विया आहिनि। हर तरफ़ सो हर काइजी विया आहिनि। जोड़ा जोटण खां पोइ उहे मारूअड़ा पंहिंजनि बनियनि में ख़ुशि नज़र अची रहिया आहिनि। हर पासे सो थर जा जेके मंज़र आहिनि उहे ख़ूबसूरत बणिजी विया आहिनि। थर जा मंज़र हिन वक़्तु सो सियाहिनि जे लाइ दिलचस्प घुमण जो मर्कज़ बणियल आहिनि। थर जा जेके तोबा तरायूं आहिनि उहे पिणु हिन वक़्तु तार थी विया आहिनि। तंहिंजे करे माण्हू उन्हनि खे ॾिसी ऐं मारूअड़नि जो जेको माल आहे उहो बि हिन वक़्तु ख़ुशि नज़र अची रहियो आहे। जी ठीकु आहे गाज़ी, अपडेट करण लाइ तव्हांजी महिरबानी।